सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायूं, बोली बजाई। अज जे नायाब सिंधु दर्शन में तवांजो दिल सां स्वागत आहे। पर न पुछंदासी को सवाल, न वडी खबरूं, न ही न्यूज़ फटाफट आहे। ही आहे आ कहानी सिंधियुनि जी जुबानी, नाटक जे अंदर वसियल नाटक आहे। जय झूलेलाल। असां सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जे बैंगलोर लेडीज़ चैप्टर अॼु असां हिकु हास्य नाटक था पेश कयूं। सिंधियुनि असांजे देश जे आर्थिक स्थितीअ खे घणो ई योगदान ॾिनो आहे। पंहिंजनि कारखाननि, दुकाननि ऐं धंधनि में घणनि ई माण्हुनि खे रोज़गार ॾिनो आहे। असांजो पहिरियों स्पीकर आहे टोपन दास। त स्वागत कयो पहिरें स्पीकर टोपन दास जो। सभिनी खे राम राम। मां टोपन दास, उल्हासनगर जे सागन वारो। तव्हां सिंधी काॾे बसर ऐं टमाटा खाईंदा आहियो? 2 गुणियूं रोज़ खणी नुआया त उहे बि कलाक में खलास। सिंधी सात्विक थी वञनि त बसरनि जा अघ हिकदमि सां किरी पवंदा। देश भर जे बसरनि जो सिंधी मुनो स्टाक खाईंदा आहिनि। हा हा भाऊ, सही तो चईं। हर कोई साग बसर टमाटे जे दाग में, भिंडीअ में बसर, सिंगीअ में बसर, कोकी डोडे में बसर, वांगण में बसर, वड़ीअ में बसर, सलाद में भी कच्चो बसर। साग सुको हुजे या ग्रेवीअ वारो, भिंडी, सिंगी, वांगण, वड़ी, तीवण, मच्छी, दाल या तूरी, हर जगह बसर ही बसर। देश में बसरनि जा अघ तव्हां सिंधियुनि जे करे आसमान ताईं पहुता आहिनि। हिन पावर जे करे हिकु सरकार तक केराए छॾी अथव। हाणे नई आयल सरकार यो नओ कानून कढंदी कि जे अगर सिंधी अचे ऐं हिकु गुण खां वधीक बसर घुरे त पोइ हुने के पैन कार्ड ॾेखारणु तमामु ज़रूरी आहे। वरी अॼुकल्ह छा थो थिए पियो ख़बर अथव? जालुनि खे इहो व्हाट्सअप जो लत लॻी वई आहे त फ़ोन ते मैसेज पठींदे बसरनि जो दाग बि घणाई दफ़ा साड़े थियूं छॾनि। हिन करे बसरनि जी खपत अञा वधी वई आहे। थैंक यू। असांजे रोज़गार खे वधाइण लाइ जेके किसान बसर पोखींदा आहिनि उहे त तव्हां सिंधियुनि खे तहे दिलि सां, सचे दिलि सां दुआऊं ॾींदा हूंदा। जियो तव्हां सभु सिंधी। सच तो चई भाउ, बिल्कुलु सच तो चई। असां सिंधी दुआउनि जे क़ाबिल त आहियूं। ऐं अर्ज़ आहे कि सिंध, सिंधी ऐं सिंधियत न सम्झो कि हिकिड़ो लफ़्ज़ आहे। असां सिंधियुनि जे हथ में सॼी दुनिया जे व्यापार जी नब्ज़ आहे। तव्हां ॾिठो सिंधियुनि जी कारिस्तानी, हाणे ॾिसंदा सिंधियुनि जी हलचल। तव्हीं ॾिसंदा विश्व जे कुंड कुर्छ मां अचण वारनि ॾींहंनि में थियण वारनि सिंधी उत्सवनि जूं जानकारियूं ऐं झलकियूं हलचल ख़बरुनि में। दादा श्याम तव्हां खे शत शत प्रणाम। दादा JP वासवाणी जी आत्मज्ञान जे अनमोल धीअ खे ॿारनि वञनि पिया विदेश जी यात्रा ते। वधीक जानकारी जे लाइ गूगल ते असांजी वेबसाइट www.sindhudarshan.com सर्च कयो ऐं उन्हनि जी राइट साइड ते एडवर्टाइज़मेंट सेक्शन में साधु वासवानी ऑर्गेनाइजेशन ते क्लिक कयो। असां तव्हांजा दिल सां शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां असांखे मोकिलियो इहो शानदार दिल रिझाईंदड़ ड्रामो। जय झूलेलाल।